मोरो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां सिंधी इल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो वेझो ॻोठ अली ख़ान खोसो में पेश ईंदड़ झेड़े वारे मामले ते इल्ज़ाम हेठि ईंदड़ मोमिन खोसो जो चवण आहे त 2 महीना पहिरियां ग़ुलाम मोहम्मद खोसो जी तक़रीबन 14 लख रुपयनि जी चोरी थी हुई, जंहिंजो फ़ैसिलो मूं कयो हो, जंहिं में इल्ज़ाम ॾींदड़ धुर जा माण्हू ॾोही साबित थिया हुआ ऐं उन्हनि क़ानूनी रस्तो अचण खां पोइ थियल चोरी भरे ॾिनी हुई, जंहिंखां पोइ उन्हनि जे घर जो लंघ नाले खे बंदि कयो वियो, जंहिं बाद झेड़ो थियो आहे। बाक़ी मूं मथां बेबुनियाद इल्ज़ाम हया पिया वञनि। मां पंहिंजे बिरादरीअ जो मोज़िज़ ऐं ख़ैरख़्वाह आहियां, कंहिंजो बुरो न चाहियो आहे। नोटिस वॾी मामले जी जांच कई वञे, असल हक़ीक़त साम्हूं अची वेंदी। झेड़े खे ख़तमु करण जे लाइ मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा मोज़िज़ीन ऐं क़ुरान पाक आयो आहे। असां अमन चाहियूं था। जो ग़ुलाम खोसे जी चोरी थी, इल्ज़ाम ग़ुलाम जो मुंहिंजी हिननि चोरी कई आहे। छा थियो, मूं वटि रखायो फ़ैसिलो, मां चयो तव्हां कंहिं ॿिए वटि बिरादर चङो जेको फ़ैसिलो थियो असां मञूं। मां चयो तव्हां मञींदो, तव्हां पंहिंजा मशीर कयो। 4 मशीर हुन दुर जा, 4 मशीर हुन दुर जा, तव्हां 2 दुरनि जा अमीन थी वेठा। फ़ैसिले में जॾहिं ॻाल्हियूं थियूं, ॻाल्हियुनि जेको आहे सो थोरो ॻाल्हियुनि में खुटी पिया, चोरी हुननि ते साबित। अदा हाणे साबित चोरी कढनि था ॾियो। अदा हुननि जो हिकिड़ो नौजवान उथी पियो विच ते चए, हू मोरो हू नो शरो सां का बि चोरी तव्हांखे कोन ॾींदासीं, न को चोरी असां वटि आहे, न को ॾींदासीं। 2-4 ॾींहं गुज़रिया, ग़ुलाम पंहिंजो कानून कयो त हवा बंदूकूं हथियार खणी जेको आहे पंहिंजे घर जी दर ते पहुता गार कंद कयूं त असां पहुची वियासीं। असां हिननि खे छॾा कई, असां हिननि खे छॾा। पोइ असां बिरादर जे हिसाब सां 2-4 चङा हुननि ॾे मोकिलियासीं। बाबा जेको आहे हिननि जो जेको आहे फ़ैसिलो उन्हनि ते तव्हां अमल कयो ऐं जेको आहे सो सही न आहे बिरादर। त होॾां विया था, असां चोरी ॾियूं था, असां सामान ॾियूं था, जेको बि आहे तव्हां असांखे ॿुधायो तव्हां घणे जी चोरी। अदा 14 लख जी चोरी, अदा 7 लख असां तव्हांखे 7 चेक ॾियूं था। 20 तारीख़ जे चोथों ॾींहुं आहे। हाणे छा कयूं, हिकिड़ो हुननि जो जेको नेकर आहे पाणी जो